आलमीन खां फ़ैसिलो करायूं जाॾे ख़ुदा चवे ताॾे रूह खणी वञो। ॿई मलाइकनि जूं जमातूं रब्बुल आलमीन जे दरबार में वयूं। ख़ुदा खे सभु ख़बर आहे, ॼाणे थो। मलाइकनि पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि पेश कई। अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो फरमायो विढ़ो न जाथे 100 माण्हू मारे पूरा क्या थई उतां वरी अल्लाह वारनि जे वस्तीअ ॾे रवानो थियो आहे। इन ज़मीन खे मापियो, जेकॾहिं घणो पंधु करे वियो आहे, थोरो पंधु बचियो आहे त मुंहिंजनि प्यारनि बाननि खे वेझो आहे, मुंहिंजे रहमत खे वेझो आहे, उनखे जन्नत ॾे वठी वञो। पर जेकॾहिं थोरो पंधु कयो अथई ऐं अञा घणो पंधु रहियल आहे त पोइ मुंहिंजे रहमत खां परे आहे ऐं मां अल्लाह जे अज़ाब जे वेझो आहे। तंहिंजे करे इनखे पोइ तव्हां भली जहन्नम ॾे खणी वञो। वञी ज़मीन मापियो। हिकिड़ो मसइलो ॿुधायो, अल्लाह खे ख़बर हुई या कान हुई? पोइ मां पराए छो पियो? खणी चवे हा बाबा हेॾे ॾांहुं वठी वञोसि, हेॾे या होॾे वञो मापियो। इन में हिकमत आहे, उहा ॿुध। अल्लाह ताला जा मलाइक हेठि आया, ज़मीन खे मापणु शुरू कयो। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो त असुल छा हो त हुन वीचारे पंधु थोरो कयो, पंधु हेॾां ऐं होॾे अञा घणो रहियल हो। हाणे मलाइकनि जो मापणु शुरू कयो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो फरमाईंदो आहे वसअत रहमती अला गदबी। मां रब करीम जे ज़ात बाबरकात जी रहमत मुंहिंजे गुस्से जे मथां गालिब अची वेंदी आहे। माना मूंखे कावड़ बि ईंदी आहे पर रहमत बि ईंदी आहे। पर मुंहिंजी रहमत एॾी कुशादी आहे जो मुंहिंजो गुस्सो ढकिजी वेंदो आहे, रहमत गालिब थी वेंदी आहे। मलाइकनि काना खणी ज़मीन खे मापणु शुरू कयो। अल्लाह ताला हिन ज़मीन खे हुकुम फरमायो, ओ जेका थोरी हेॾ हुई हेॾे घणी ही, अल्लाह ताला हिन ज़मीन खे चयो त वेकिरी थी वञो। हेॾ वारी खे चई थोरी थी वञो। हेॾ वारी ज़मीन वेकिरी थी वई, हेॾ वारी ज़मीन घणी थी वई। मलाइक मापींदा आया। रसूलुल्लाह फरमाए थो अध ज़मीन खां हिकिड़ी गिराठ वधी पियो, माना वधियल पंधु नेकीअ ॾे थी पियो। होॾो मुंहिंजा ॾा थोरो वञी रहियो। मलाइकनि चयो मुंहिंजा मोला हिकिड़ी गिराठ जेतिरो पंधु वधी वियो आहे, अध खां टपी वियो आहे। रब थो चए गिराठ त गिराठ आहे, पर जे हिकिड़ो वार बि वधे हा त बि जन्नत ॾे वञे हा। इन मुंहिंजे बाने खे जन्नत ॾे वठी वञो। गिराठ त वॾी शइ आहे, पर हिकिड़े वार जेतिरो बि जेकॾहिं वेझो हो त उहो जन्नती आहे। तंहिंजे करे इहो गिराठ वधी अल्लाह वारनि ॾे वेझो थियो आहे। मां रब हिन खे माफ़ करे छॾियो आहे। इन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलिया कान, वठी वञो मुंहिंजे बाने खे जन्नतुल फिरदौस। तो सौ खून त कोन कया हूंदा। ऐं ॼटनि जे चवण ते न लॻ बाबा, पके घड़े खे कन्ना पवंदा ई कोन। ईअं गुमराह कंदा माण्हुनि खे, गुमराह। को ख़ाली ख़ुदा ॾे न वञे, भली को मस्जिद ॾे न वञे, भली को नेकी वारे पासे न वञे। जीअं जो गुनाहनि में आहे त भली हुजे, न अदा न। वक़्तु जेकॾहिं ग़फ़लत जो गुज़री वियो आहे त अलाह माफ़ कंदो। ॾोही आहियूं, कंहिंजा ॾोही मालिक जा माफ़ उहो ई कंदो। पर वरी नाउमेद न थी, मौला जे दर ते अच। अल्लाह ताला फरमाए थो वॾेरनि जा दर, नवाबनि जा दर, अमीरनि जा दर, दुनिया वारनि जा दर टाइम ते खुलंदा आहिनि, वरी टाइम ते बंदि थींदा आहिनि। बे टाइमो वेंदे दरकार मिलंदई, नौकर धिका ॾींदई, मुजादा कारावा कमदार कोन छॾींदई। मां रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जो दरवाज़ो 24 कलाक खुलियो पियो आहे। कारियूं कोझूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं। हाणे उन्हनि जूं आरियूं वॾा समेरीअ ॿियो केरु सहे। मूंखे ॿुधा रब करीम जी ज़ात खां सवाइ ॿियो केरु आहे जेको असांजूं फरियादियूं ॿुधंदो? ख़ुदा जे दर खां सवाइ ॿियो कंहिंजो दर आहे जेको असांखे माफ़ी वठी ॾींदो? मुंहिंजा दोस्तो अदीदो, पंहिंजे रब जे दर ते अचो, पंहिंजे ख़ुदा खां माफ़ियूं वठो, पंहिंजी ज़िंदगीअ खे सुधारियो ऐं बहितरीन तरीक़ो लॻो पियो थो रहमत वारे नबीअ जे तरीक़े ते हलो। मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाईंदो आहे मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मिअतु शहीद। जंहिं बि शख़्स फसाद ऐं फितने वारे ज़माने में मां मुहम्मद करीम जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो, उन हिकिड़ी सुन्नत जे अमल जे एवज़ में अल्लाह उनखे 100 शहीदनि जो सवाब ॾींदो।
हे पानी आहे न अदा पानी पीअंदा आहियो घट 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 हिकिड़े ई साही में पी वञो तो पेट भरबो पर साईं फरमाइनि था जॾहिं पीए त वठण महिल कर बिस्मिल्लाह। नंबर 2 सॼे हथ सां वठ। नंबर 3 साहियूं करे पी। नंबर 4 पहिरीं साही भेरी चओ सुभान अल्लाह, ॿी साही भेरी चओ अल्हम्दुलिल्लाह, टी साही भेरी चओ वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। महबूब करीम फरमाइनि था रोशनी में पियो, ऊंदाही में न पियो। महबूब फरमाइनि था बीही न पियो, वेही पियो। महबूब फरमाइनि था बस पुॼई त काबे ॾे मुंहुं करे पियो। महबूब फरमा थो हिकिड़ी हिकिड़ी सुन्नत सां 100 शहीदनि जो सवाब। 7 सुन्नतूं हन पाणी पीअण में, उन 7 सुन्नतुनि सां पाणीअ जो गिलास इस्तेमाल कर त सोने नबी से हीअं पीतो आहे। रुगो इरादो इहो कर त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तोखे 700 नेकिन जो सवाब मिले, 700 शहीदनि जो सवाब मिले। मूंखे ॿुधा त सोने नबी करीम जे पाक सुन्नत में फ़ाइदो आहे या नुक़सान आहे? ॾाढे ॻाल्हि केॾो फ़ाइदो आहे। हबीबनि जो पाक तरीक़ो अल्लाह खे प्यारो आहे। महबूब जे पाक तरीक़े मुताबिक़ खाओ पीओ जेको कयो उन खे सरकार जे पाक तरीक़े ते मुंहिंजा दोस्त पाण खे अपनायो। ऐं इहा ख़बर तव्हांखे पवंदी अहले इल्म खां, आलिमनि खां ख़बर पवंदी। रब्बानी आलिम तव्हांखे ॿुधाईंदा। आलिमनि सां ताल्लुक़ रखो, आलिमनि खां पुछो। मुंहिंजा दोस्त इहो ई सबबु आहे मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे त आलिमनि जे लाइ ज़मीन ऐं आसमान जे विच ते जेका बि शया सब का दुआ घुरंदी आहे। हत्ताक नबी से फरमाइनि था त समुंड में जेके मच्छूं आहिनि उहे बि आलिमनि जे लाइ दुआ घुरंदियूं आहिनि। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह छो? आलिमनि जे लाइ मच्छूं समुंड वारियूं उनखे कहिड़ो फ़ाइदो आहे? हुज़ूर से फरमाइनि था त मच्छीअ जो जियापो पाणीअ सां आहे। मच्छीअ जो जियापो छा में आहे? पाणीअ सां आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वारो फरमाईंदो आहे मां रब्बुल आलमीन जल जलालु अमन वारो पंहिंजे रब्बानी आलमनि जे सदके बारिशूं वसाईंदो आहियां, दरियान खे जारी कंदो आहियां, समुंडनि में पाणीअ खे सलामत रखंदो आहियां। इहे रब्बानी आलम हूंदा उन्हनि जे सदके में रहमतूं थींदियूं आहिनि। पोइ मुंहिंजा दोस्त हर का शइ आलमनि जे लाइ दुआ घुरंदी आहे। असां जहिड़नि जे लाइ न, उहे जेके आलम बाअमल हूंदा आहिनि, जेके ख़ल्क़ ख़ुदा खे रहबरी कंदा आहिनि, मुंहिंजे हबीब जो तरीक़ो ॾसींदा आहिनि। अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जी सारी मखलूक उलमाए हक़ जे लाइ दुआ गो हूंदी आहे। तव्हांजे पाड़े जो आलिम हो, तव्हांजे क़ौम जो हो, कंहिंजो भाउ हूंदो, कंहिंजो सौट हूंदो, कंहिंजे क़ौम जो हूंदो। मुंहिंजा दोस्त वए खां पोइ तव्हांखे क़दुरु थियो हूंदो। हाणे मुंहिंजा भाउ तव्हांखे इहा बि तकलीफ़ थींदी हूंदी त अदा हाणे असांखे ईद जो ख़ुतबो केरु पढ़ाईंदो? अदा जेकॾहिं को मसइलो थी पए, तलाक जो मसइलो आहे, रिदा जो मसइलो आहे, ख़ैर ख़ैरात जो मसइलो आहे, निकाह जो मसइलो आहे, निमाज़ जो मसइलो आहे, अदा हाणे वञो सकरड़ मुफ़्ती साहब फैज़ मोहम्मद खां पुछी अचो। हितले त तव्हांखे घर अचो, घर में आलिम वेठो हो, पर जेतिरा ॾिहाड़ा का शइ अखियुनि जे आॾो हूंदी आहे त क़दुरु कोन थींदो आहे। पोइ जॾहिं अखियुनि खां शइ हली वेंदी आहे त क़दुरु पोइ थींदो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जी ज़ात बाबरकात उलमा जो तमामु वॾो शान फरमायो आहे। मूंखे हिकिड़े माण्हू चयो मुफ़्ती साहिब माण्हू पीरनि जे पुछऊं घणा आहिनि, आलिमनि जे कढ आहिनि की न? छो जागो था? नाराज़ तो कोन थींदव न? टियां बिथो अलाह यार को बिगड़ी न पए। पर हरू भरू पाण ॾे न सम्झजो, मां ॻाल्हि तो जनरल कयां। चइसई आलिमनि जे पुठियां ख़ल्क़ आहे कान, पीरनि जे पुठियां ख़ल्क़ घणी आहे। छो? मुंहिंजे यार ख़ल्क़ खे खपे आसानी। छा खपे अबा? ॾाढे सभु को आसानी ॾे भॼंदो आहे। चई भला पोइ इहो कीअं? पीरनि वटि आसानी आहे छा? मोलनि वटि कान्हे? मुंहिंजो न। छो? ॻाल्हि हीअ आहे, मां पीरनि उन्हनि जी थो ॻाल्हि कयां जेके रुगो पीर आहिनि, न निमाज़, न रोज़ो, न मस्जिद, न ज़कात, न हज, न ॾाढ़ी, न सुन्नत, भिरूं शाह बजायूं। आहे पीर, उन्हनि जी थो ॻाल्हि। मुरी साहब आलमनि जे कढ ख़ल्क़ कान्हे, पीरनि जे पोयां ख़ल्क़ आहे। छो?
मुझो माण्हुनि खे खपे आसानी। चई कीअं? मुझो पीर था चवनि बाबा ॾनु ॾे, बकर पुॼाए, अन्न जी ॿोरी ॾेई वञ, नज़रानो ॾे, क़यामत वारा पादर मां पाण ई खाईंदुसि, तो त हर शइ माफ़। मौलवी तो चए न पुट नमाज़ पढ़णी पवंदई, पादर पाण खाइजा, ज़कात हज ख़ैर ख़ैरात पाण कर, अलाह खे पाण यादि कर। असां मौलवी छॾाईंदासीं कोन। ख़ल्क़ थी चए बड़ा मुल्हनि मूं फ़ाइदो ई कोन्हे, वञ पर अन्न जी ॿोरी ॾेई साईं पाण ई पादर खाईंदो, असां पोइ छुटा पिया हूंदासीं। अब सही थो चवां ग़लति थो चवां? अहिड़नि पीरनि खां अलाह पनाह ॾे, चओ आमीन। ॾाढे त चओ मां चवां थो हाँ पीर सुधरी पवनि, मौलवी सुधरी पवनि त ख़ल्क़ सुधरी वञे। ईअं कॾहिं थियो? असांजी मौलाना इमामदीन खे घणा पुट हुआ? वञ भेणा 5 3 4। जंहिंखे ख़बर हुजे उहो चए पियो, छो थो पुछे पियो? मौलवी घणा आहियो? हिकिड़ो बि न। हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झाइणी आहे त मौलवीअ जो पुटु मौलवी ॻाल्हायो, डॉक्टर जो पुटु डॉक्टर कोन थींदो न। मौलवीअ जो पुटु मौलवी तॾहिं थिए जॾहिं पढ़े। भला मौलवी जो पुटु हुजण जे करे मौलवी थींदो छा? ॻाल्हायो बाबा। डॉक्टर जो पुटु बि डॉक्टर तॾहिं थींदो जॾहिं डॉक्टरी पढ़े। कि डॉक्टर जो पुटु आहे त डॉक्टर थी वेंदो। भींग त असां कई आहे पीर जो पुटु पीर। छो? मौलवीअ जो पुटु मौलवी नथो थिए, डॉक्टर जो पुटु डॉक्टर नथो थिए, पीर जो पुटु पीर आहे। छो पीर आहे? पीर उहो आहे जेको रसूलुल्लाह जे तरीक़े ते हले। पीर उहो आहे जेको मुरीद जी हिकिड़ी बाह में हथ विझे त ॿी बाह वरी मदीने वारे सां मिलाए छॾेसि। आंख ख़ुदि गुमस्त किरा रहबरी कुनद, जेको पाण गुमराह हुआ उहो ॿिए खे किथे हिदायत कंदो। असांजे मुल्क में भींग त ईअं थी आहे त पीर जो पुटु पीर आहे। मुंहिंजा दोस्त पाण परूड़ नकी नकी सारा हिन ॾाॾा ऐं नाना, अबो हीअं हो ॾाॾो हीअं हो। ओ मुरीद चइजी साईं बाबा 5 10 बंद ॾे कड़ब जा, साईं ग़रीब आहियां कोन्हनि, ॾाॾो कंदो बाहि लॻंदई। चई साईं मूंखे ख़बर आहे तुआरी कानी करामत जी। मुरीद खे पक ई हे लिकी वञी रात जो वेठो त ॾाॾो त बाहि कोन ॾींदो, पोटो पाण न अचे। हे बि लिकी वञी वेही रहियो, ॾिठई त आधी रात जो शाह साहब ख़ैर जो चूची खई पियो अचे। शाह साहब छा थो कई? कि ॾाढो देरि कई, हाणे पाण थो हथ जी लॻायासीं पियो। अदा असां पीरनि जा मुखालिफ़ न आहियूं। छो पीरनि जा मुखालिफ़? ॾाढे ॻाल्हि आहे पीरनि जा मुखालिफ़। असीं सुन्नी आहियूं, असां त पीरनि जा एजेंट आहियूं, असां त पीरनि जी तारीफ़ कंदा आहियूं, असां त पीरनि खे मुंहिंजा दोस्तो अदीज़ो ख़ल्क़ ख़ुदा जे आॾे तारीफ़ कराईंदा आहियूं। पर असां रस्मी पीरनि जा मुखालिफ़ आहियूं। असां पीर उन्ही खे मञींदा आहियूं जेको मुहम्मद करीम जे तरीक़े ते हुजे, रसूलुल्लाह जे ज़ात बाबरका जो दग ॾसे, दीन इस्लाम जो तरीक़ो ॾसे। पाण बि नमाज़ी हुजे, मुरीद खे बि नमाज़ी बणाए, पाण बि मुतशर्रे हुजे, जमायत खे बि मुतशर्रे बणाए, पाण बि हिदायत वारो हुजे, मुरीदनि खे बि हिदायत ते हलाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाण बि दीनदार हुजे, मुरीदनि खे बि दीनदारी जी तलक़ीन करे। रस्मी पीर न हुजे। हिकिड़े पासे साईं मुरीद खे चए बाबा साफ़ो तूं झल त मां तो भंग चढ़ाया। इहो पीर कम जो कोन्हे को। मुंहिंजा दोस्त पीर उहे कम वारा आहिनि जेके मुहम्मदी हुजनि। चवई जो सुभान अल्लाह। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अॼुकल्ह जे रस्मी पीर खे चइबो नमाज़ पढ़ साईं, ख़लीफ़ा वञा पाण चुपके वेठो हूंदो। ख़लीफ़ा चवंदा बाबा साईं पहुतल आहे मदीने नमाज़ पढ़ंदो आहे। किथे पढ़ंदो आहे? मानी खाए सकरड में नमाज़ पढ़े मदीने। पोइ चयोसि मानी बि मदीने वञी खा न। हिते तक मुरीदनि जा कुकर बकर भींग करे छॾिया थी।
नमाज जे लाइ वरी मदीने वेठो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नमाज़ी थी पहुचो सुभान अल्लाह। इन्न सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर। अल्लाह जो कुरान फरमाईंदो आहे इहा नमाज़ तोखे बेहयाई खां तोखे बुराई खां किननि कमनि खां रोकींदी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी खां वॾो को दुनिया में पीर आहे ई कोन को। गौसल आज़म खे मञींदा वला न? अॼुकल्ह गौसल आज़म बि घणा थी पिया अथव। जेको थो घरऊं कावड़ जे लईअ मां लठ बनी गौसल आज़म। मां तव्हां थो तव्हांजी ख़िदमत गिरामी में त गौसल आज़म खां उन खां मथे असां कोन आहियूं, उन खां मथे ॿियो को कोन्हे। गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुदि फरमाइनि था पिया त मां 40 कढियो, यानी 40 ॾींहं इबादत कयमि, रोज़ो रखंदो हुउसि खारक ते, वरी छोड़ींदो हुउसि हिकिड़ी खारक ते, रखण महिल बि हिकिड़ो गिलास पाणी जो, छोड़ण महिल बि हिकिड़ो गिलास। 40 रोज़ा रखियमि। 40 ॾींहंनि खां बाद में आसमान में रोज़ा छोड़ण खां पोइ आसमान में झुड़ थी वियो। झुड़ थियण खां पोइ बूंदा बांदी थी, थधिड़ी हीर पई लॻे ऐं आसमान में खिवण जो आवाज़ चिमकाहट थियो ऐं उन चिमकाहट मां आवाज़ पियो अचे, ओ अब्दुल कादिर मां तुंहिंजो रब आहियां, तुंहिंजी 40 ॾींहंनि जी इबादत मूं क़बूल कई आहे ऐं तुंहिंजी इबादत मां अल्लाह खे एॾी त पसंदि अची वई आहे, एॾी त मां अल्लाह खे पसंदि अची वई आहे जो अॼु खां पोइ मुंहिंजा प्यारा अब्दुल कादिर तोता मरण घड़ीअ ताईं इबादत माफ़ आहे। वाह हाणे सुनी ॿुधई त नमाज़ माफ़ आहे, चई सुभान अल्लाह। ओ दिल वारी ॻाल्हि थी वई। न को सम्झो न को छा, बसि मिड़े सुभान अल्लाह चवणी। उन आवाज़ आयो विच मां, हो अब्दुल कादिर तोता इबादत माफ़। पीरान पी ख़ामोश थी वियो। सोचई अब्दुल कादिर मोहम्मद अमीर तां नमाज़ माफ़ कान थी, अबू बकर उमर उस्मान अली तां नमाज़ माफ़ कान थी, हसनैन करीमैन तां नमाज़ माफ़ कान थी, 1.25 लख नबी नमाज़ी हा, गौस कुतुब नमाज़ी हा, मुतां नमाज़ माफ़ थी थिए? पक इहो अल्लाह जी ज़ात जो आवाज़ कोन्हे, शैतान मकर कयो आहे। पाण फौरन चयो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। जीअं जो पीरान पीर लाहौल पढ़ी उन्हीं जेका तजल्ली खिवण विज हुई, मुजादा उन तजल्लीअ मां दूहो निकितो ऐं दूहो एतिरो निकितो जो मुल्क कारो थी वियो। शैतान पंहिंजी असली सूरत में पीरान पीर जे आड़ो वेही रहियो, बाहूं ॿधी चवण लॻो अब्दुल कादिर वॾी मल हई हुई, मां वॾो दाव तोते कयो हुयुमि, इन्ही दाव सां मां कई वलीअ गुमराह करे छॾिया, अॼु तोखे बि गुमराह करण जे नियत सां आयो हुयुसि, पर अब्दुल कादिर मुंहिंजो दाव तोते कोन हलियो, तो वटि इल्मु हो, तोखे इल्म बचाए छॾियो। तो वटि छा हुयो? इल्म हो, उन इल्म जे करे बची वे। जे जाहिल पीर हुजी हा त ॿियनि वांगुरु गुमराह थी वञी हा, पर बची वे, इल्म बचाई। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ॾाढो कामिल वली हो। पाण वरी सम्झी आहे, पाण वो पली त हिकिड़ो वार छॾे वरी ॿियो वार कयो थी, इल्म बचायो न। अरे चंड्रा इल्म बचाए हा त तोखे बचाए हा। मुअल्लिमुल मलकूत हुए, मलाइकन के पढ़ाईंदड़ हुए, तू जहिड़ो तहिड़ो कोन है, तू बि वॾो उस्ताद हुए, तोखे इल्म कोन बचायो, तोखे बचाए हा पोइ मञा हा। इल्म कोन बचायो हा, तू मूंखे तकबुर थो ॾियाराई, गुरूर थो ॾियाराई, त जीअं अब्दुल कादिर चवे त हाओ मूंखे इल्म बचायो आहे, ॿुधी छॾ मूंखे इल्म कोन बचायो आहे, मूंखे मुंहिंजे रब बचायो आहे।
मुखे खुदा जे रहमत बचायो आहे। अगर खुदा जी रहमत शामिल हाल न हुजे हा त मां बची कोन सघां हा। ऐं पलीत शैतान तूं बि त इल्म वारो हुए, तोखे इल्म कोन बचायो त मूंखे किथे बचाए हा। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभु कुझु अथव खुदा ताला जी रहमत सां। अनी पंहिंजे रब खां रहमत घुरंदा कयो त मौला गुनहगार आहियो, बुछड़ा आहियो, गंदा आहियो, तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियो, असां ते रहम फरमाए, असां सां लेखो न कर, असां ते राज़ी थी पओ। रुगो तव्हां पांद गिचीअ में पाए रब जे दरबार में अचो त बेड़ा पार। अल्लाह ताला छा फरमायो, जाऊक तो वटि अचनि, माना तुंहिंजो वसीलो वठनि। जंहिं रसूलुल्लाह जो वसीलो वरितो तुंहिंजा बेड़ा पार। छा था हुनजा बेड़ा? मयसर जी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे वीचारे जी। चवंदो आहे रब रिझाइणो सवलो आहे, रब रिझाइणो पाद गिचिया में पाए अदा, मेरे तई महबूब मोहम्मद परवर खे पर चाहे अदा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। रब रिझाइणो सवलो आहे, रब रिझाइणो पाद गिचिया में पाए अदा, मेरे दई महबूब मोहम्मद परवर खे पर चाहे अदा। असां पंहिंजे रब खे रिझायो कोन्हे, जन रब खे रिझायो बेटा ऐसा चवंदो आहे सारी रात सुबहान जागी जम याद कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिट्टी अब लधो मान, पोइ कोड़े थियनि कुर्बान, अचो आसन तन जे। जेके पंहिंजे रब करीम खे रिझाईंदा, रब खां माफ़ियूं घुरंदा, पंहिंजे रब जे दर ते ईंदा, यकीनन उहे महबूब मुहम्मद करीम जी गुलामी अख्तियार कंदा। जेके सुहिणे नबी करीम जी गुलामी अख्तियार कंदा, ख़ुदा तंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो। मां तव्हांखे इहा ई अपील कंदुसि त रुजू थियो, माफ़ी वठो पंहिंजे ख़ुदा खां, आइंदा जे लाइ सची दिलि सां तौबा ताब थी रब्बुल आलमीन खे ॿाॾायो। अबा मरणो ज़रूरु आहे। असांजो प्यारो दोस्त बुज़ुर्ग आलिम दीन हज़रत मौलाना इमाम दीन साहब रहमतुल्लाह अलैह, उहो बि जहान छॾियो, असांजा तव्हांजा कई अज़ीज़ क़रीब छॾिया, आख़िर पाण खे बि हलणो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जो हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे। मलकुल मौत हज़रत सुलेमान वटि ईंदो हो। हिकिड़े ॾिहाड़े सुलेमान अलैहिस्सलाम तो चवेसि मलकुल मौत, जी साईं मूं वटि ईंदे? बिल्कुलु ईंदुसि। मुंहिंजो साहु कढंदे? बिल्कुलु कढंदुसि, अलाह जो हुकुम थींदो। चई पोइ हिकिड़ो कमु कजां। कहिड़ो कमु कयां साईं? चई साहु भली कढजां, अलाह जो अमर आहे, मूंखे हलणो आहे, पर 2-3 ॾींहं अॻ में ॿुधाइजां। जागो था दादा, थको त बसि कयां। 2-3 ॾींहं यारी आहे तुंहिंजी मूंसां, 2-3 ॾींहं अॻ में ॿुधाइजां। मलकुल मौत चयोसीं मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, अव्हां जी वफ़ात खां अॻ में तव्हांखे इतलाउ कंदुसि। ठीकु आहे। जंहिं महिल सुलेमान अलैहिस्सलाम जो 100 वरियो पूरो थियो, मलकुल मौत ऐन टाइम ते आयो। चईसीं अलाह जा नबी हल तैयार थी। अबा काॾे? चए तुंहिंजो वक़्तु अची वियो आहे, बसि हल। ऐं दध जा मुसलमानो, सकण जा मुसलमानो, ही मसइलो यादि करण जहिड़ो अथव, कमु ॾींदो। कहिड़ो? त तुंहिंजे मुंहिंजे मौत में ऐं नबीअ जे मौत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उहा ख़ल्क़ भुलल आहे, उहे मुला गुमराह अथव, इहे बेदीन अथव जेके चवंदा त पीर फ़क़ीर नबी वली रसूल असां जहिड़ा आहिनि। न, कंहिं बि मौलवीअ खां, कंहिं बि आलिम खां, कंहिं बि मुंहिंजा दोस्त दरवेश खां मलकुल मौत पुछंदो कोन्हे। ओचितो ईंदो आहे ऐं ओचितो हुनजो साहु कढंदो आहे। लेकिन ख़ुदा जे नबीअनि जो कानून ई निरालो आहे। अल्लाह जो हुकुम हूंदो आहे त पहिरियां पहिरियां नबी खे वञी चओ अस्सलाम अलैकुम, पोइ नबी खां वञी तबियत पुछ, अल्लाह जा नबी ताक़ आहियो। पोइ 3 नंबर ते चइजां ऐं नबी सगोरा तव्हांजी ज़िंदगी जा ॾिहाड़ा पूरा आहिनि, अल्लाह ताला तव्हांखे घुरायो आहे। पर अल्लाह ईअं बि चयो आहे जेकॾहिं पंहिंजे मर्ज़ी सां रही त भली रहो, जेतिरा ॾिहाड़ा चवी त भली वेठो वञे। अबा जागो था निंड अथव?
पर अल्लाह जो नबी को अल्लाह जे ज़ात बाबरका जो अमर मञींदो आहे दुनिया में रहंदो कोन्हे, फौरन हलियो वेंदो आहे। पर नबी खे इख्तियार हूंदो आहे त हल या रह। इन मोलड़ खां पुछो, ॾियो ख़बर तव्हांखे अलाह ताला पुछंदो आहे त मोली साहब ॾियो ख़बर हलो था या वेठा वञा? ॻाल्हायो आहे, खिलो छो था? पुछंदो न, आयो मल्क ॾेई घुटो बसि हल कंदुसि पूरो। पोइ तूं नबी जहिड़ो कीअं थिए अदा? अल्लाह पाक जल जलालू अमन वालू नबियनि खे इख्तियार ॾींदो आहे। मुल्ला तो बुखारी पढ़ी आहे, अलाए कान पढ़ी आहे। हज़रत मलकुल मौत जॾहिं मूसा अलैहिस्सलाम ॾे आयो, हज़रत मलकुल मौत खां थोरी सहव थी वई। अची चवणो हो अस्सलाम वालेकुम, अची चवणो हो सही तबियत ख़ुशि आहे, अची चवणो हो सही रहो था या हलो था। पर ईअं खणी शुरूआत करे साह कढणु शुरू कयईं। मुंहिंजा दोस्त बुखारी शरीफ़ में बीठो आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जलाल में अची वियो, मलकुल मौत खे थप्पड़ जो वहाए कढई त अखि निकिरी पियसि। बुखारी शरीफ की हदीस आहे, को मुल्ला मौलवी जो किसो कोन्हे। मलकुल मौत अखि तिरीअ में सिधो ख़ुदा वटि मौला अहिड़े बाने ॾे मोकिलियो थी जेको मरणो ई नथो चाहे। हे ॾिस मुंहिंजी अखि कढी ॾिनई। अल्लाह ताला फरमायो छा कयो हुई? या इलाहुल आलमीन, वञण सां वञी रूह कढियोमांसि। अल्लाह ताला फरमाए ईअं कीअं तूं नबीअ जो रूह कढंदे? पहिरीं वञी हा, सलाम करी हा, तबियत पुछी हा, उन खां पोइ इख्तियार ॾी हा ऐं चवी हा प्यारे मूसा अलैहिस्सलाम खे त जेकॾहिं हलो त ख़ुदा घुरायो अथव, जे रहो त तव्हांजी मर्ज़ी। ओ मलकुल मौत, मां तुंहिंजी अखि वरी ठाहियां थो, पर हाणे वञो ऐं मुंहिंजे कलीमुल्लाह खे वञी चओ त तबियत कीअं आहे, सलाम वञी कजा, हाल पुछजा। उन खां पोइ हज़रत मूसा खे चइजा साईं जे हलो त अलाह घुरायो अथव, पर जे अञा रहणु चाहियो था त ढगे जे पुठीअ जे मथां हथ घुमायो। जेतिरा वार तव्हांजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा साल तव्हां भली दुनिया में रहो। अलाह से अखि ठाहियासीं, वरी आयो, पर हाणे अचे थो ख़्याल सां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अंदर अचा? अचो। ॾींहं जा तारा ॾिसियो वेठो न साईं, तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां। ॾे ख़बर मलकुल मौत कीअं अचणु थियो आहे? साईं ज़िंदगी जा ॾहाड़ा पूरा हल, रब साईं चए थो अच, पर भला जेकॾहिं अञा रहणु चाहीं त मुंहिंजे रब चयो आहे त ढगे जे पुठीअ ते ओ सिंगनि खां वेंदे पुछ ताईं हीअं हथ घुमा, जेतिरा बि वार तुंहिंजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा साल रह। चई मलकुल मौत भला पोइ? इन खां पोइ? चई पोइ बि मौत आहे। चई भई पोइ बि मौत आहे त हाणे बि तयारु आहे, हल। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे, उन्हनि खे तव्हां चओ नबी तव्हां जहिड़ो आहे त तुंहिंजे पीउ खां, तुंहिंजे ॾाॾे खां, तुंहिंजी माउ खां या तोखां मलकुल मौत पुछणु आयो आहे कॾहिं? ओचितो हलियो वेंदो आहे, कलमो बि नसीब थिए थो अलाए कोन। ख़ुदा जो कसम आहे नबियनि जहिड़ो केर बि कोन्हे। चओ नबियनि जहिड़ो, बुलंद आवाज़ सां चओ नबियनि जहिड़ो। जेको चवे त नबी मां जहिड़ो आहे या मां नबी जहिड़ो आहियां, इहो गुमराह आहे, राह खां छिड़ियल आहे, इहो क़ुरान जो मुखालिफ़ आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे हिकिड़ो सहाबी थो चवे या रसूल अल्लाह, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, अवां फरमाईंदा हो त जेको वेही निमाज़ पढ़ंदो आहे उनखे अधु निमाज़ जो सवाब मिलंदो आहे, जेको बीही निमाज़ पढ़ंदो आहे उनखे पूरी निमाज़ जो सवाब मिलंदो आहे। मुंहिंजा महबूब तव्हां पाण वेही था पढ़ो पिया, छो भला? हुज़ूर फरमाइनि हा वो बराबर ईअं आहे, जेको बीही निमाज़ पढ़ंदो तंहिंखे पूरी निमाज़ जो सवाब मिलंदो। जहिड़ो न आहियां मां मोहम्मद, तव्हां जहिड़ो, ॾाढे ते जो तव्हां जहिड़ो। कंहिंखे फरमायूं? चओ सहाबी खे। कंहिंखे फरमायूं? जॾहिं सहाबी खे नबी थो चवे मां तो जहिड़ो न आहियां, त असां बि लहाबी खे चऊं था त नबी तो जहिड़ो न आहे। अब हाओ न सही, जे सहाबी नबी जहिड़ो न आहे त वहाबी नबी जहिड़ो किथां थींदो? अल्लाह जा नबी निराला आहिनि। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम रोज़ा रखिया, बुखारी जी हदीस आहे, नफ़ली, पर कहिड़ा रोज़ा? राति जो बि रोज़ो, ॾींहं जो बि रोज़ो, सिज लथे बि न पिया छोड़नि, सहरी ते बि न पिया रोज़ो रखनि। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾहाड़ो गुज़री वियो, टियों ॾहाड़ो गुज़री वियो। असहाबनि ॾिठो बणा वञ नबी पाक त यको रोज़ा पियो रखे, अचो त पाण बि रखूं।
महबूब करीम जा 3 रोज़ा थिया। हाणे चौथे ॾिहाड़े सहाबनि बि रोज़ो रखणु शुरू कयो। सिज लथे ते हुज़ूर बि रोज़ो कोन छोड़ियो, असहाबनि बि कोन छोड़ियो। महबूब जी बि राति गुज़री वई, असहाबनि जी बि गुज़री। वरियो मथां ॿियो ॾींहुं आयो, महबूब खे रोज़ो, सहाबनि खे रोज़ो। हाणे ॿिए ॾिहाड़े ते कचड़ी मंझि ते हमरा फश थी किरी पिया, वात ख़ुश्क थी वियो, मथे खे चकर, कननि में ज़ौज़ट, हिकिड़ी पुसी कनि, वरी ॿी गुरड़ियूं कनि, पाणी लाहिनि। हुज़ूर फरमाइनि था मा बालु अक़वामिन, छा आहे तव्हांजो हाल? परेशान पिया नज़र अचो। अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, साईं जन खे चौथो पंजो ॾिहाड़ो आहे, विसाल जा लगातार रोज़ा रखिया अथव। असां बि काल खां वठी करे तव्हां वांगुरु रोज़ो रखियो आहे। तव्हां त 4-5 रोज़ा रखण खां पोइ बि मुंहिंजा महबूब गणती कान्हेव, असांखे त ॿिए रोज़े बि बेहाल करे विधो आहे। हुज़ूर फरमाइनि था अय्युकुम मुस्ली, केरु आहे तव्हां मां जेको मां मुहम्मद जहिड़ो हुजे? अय्युकुम मुस्ली, केरु आहे तव्हां मां जेको मां जहिड़ो हुजे? अना अबीतु इंद रब्बी हुव युतइमनी व यस्कीनी। अव्हां मां मुहम्मद करीम जा, मुहम्मद करीम जहिड़ा न आहियो, इन्हीअ जे करे न आहियो जो मां राति पंहिंजे रब वटि गुज़ारींदो आहियां। मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे, मूंखे पीआरींदो बि आहे। अय्युकुम मुस्ली, केरु आहे तव्हां मां मूं जहिड़ो? अबू बकरा, उमरा, उस्माना, अलिया, उनखे नबी फरमाए तो अय्युकुम मिस्ली, ओ अबू बकर, ओ उमर, उस्मान, अली, अवा मूं जहिड़ा ना हो। अरे खुदा जाए महबूब जा यार, खुलफाए राशिदीन ऐं सहाबी महबूब जहिड़ा ना आहिनि त मुल्ला नबी जहिड़ो थींदो? मुल्ला खे चओ रुगो सुबुह जो सवेर उथी आईने में नेरा में पंहिंजो मुंहुं ॾिस, जे मानी मिलई त मुंहिंजो नालो लाहे छॾ। अहिड़ो त भाग भरियो आहे जो पंहिंजो बूथ ॾिसी त मानी तुंहिंजी हराम थी वञे, मिलई कान। ऐं कुर्बान वञा जंहिं रसूलुल्लाह जो ईमान सां दीदार कयो त हितां जहन्नम जी बाहि हराम। सही तो चवां या ग़लति थो चवां? महबूब जहिड़ो को बि कोन्हे, इहो चवण ई ग़लति आहे त नबी असां जहिड़ो आहे। इहो कुफ्र जो कलमो आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे कुफ्र जे कलमे खां बचाए। चवां आमीन। हा साईं, ॻाल्हि पे कयमि कहिड़ी? मौलवी त ॿुधाइनि था, तव्हां ॿुधायो न। ॿी ख़ल्क चुप। सुलेमान अलैहिस्सलाम खे मलकुल मौत चयो, साईं हाणे हलो। सुलेमान अलैहिस्सलाम चयो त बाबा मूं तोखे चयो हो त मूंखे ॿुधाइजां 2-3 ॾींहं अॻु में, सो मां त तयारु हा, भली हलंदुसि, पर ॿुधाई कोन, वाइदो त पूरो करी हा। मलकुल मौत चयोसीं मूं तव्हांखे ॿुधायो। बाबा कॾहिं ॿुधाई? चइसि मूं तव्हांखे ॿुधायो। बाबा पार पतो ॾे, कहिड़े ॾींहुं ॿुधाई मूंखे? ईंदो आहे कचहरी ते, ॿुधाई त कोन। चइसि तव्हांखे इहा ख़बर कान्हे त फलाणे ॻोठ में अॼु फलाणो गुज़ारे वियो, फलाणे ॻोठ में फलाणो गुज़ारे वियो, फलाणे ॻोठ में फलाणो गुज़ारे वियो? चई हा ॿुधी न आहे त ॿियो छा आहे? अॼु पाड़े चीअ लॾियो सुबुह वारो मूं, दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच लतीफ़ चवे। और मुझा दोस्तों अदीज़ो कई असांजा तव्हांजा अदीज़ करीब दोस्त मिट माइट ही जहान छॾे अॻिते ख़ुदा ॾे हलिया विया। पाण खे बि ख़ुदा पाक जी ज़ात ॾे हलणो आहे। तयारी कर, तयारी हुजई, दीनदार थी पओ, मस्जिद सां प्यार कर, अल्लाह ई अल्लाह जे रसूल सां मुहबत कर। जंहिं बि ख़ुदा ई ख़ुदा जे रसूल खां माफ़ी वरिती, ख़ुदा हुन जा बेड़ा पार फरमाए छॾींदो। मां दुआ थो कयां अल्लाह ताला हज़रत मौलाना इमाम दीन साहब जी क़ब्र खे पंहिंजे नूर सां भरपूर बनाए। अल्लाह तबारक व तआला हुन जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह ताला हुन जा दरजात बुलंद फरमाए। असांजो प्यारो दोस्त हो, असांजो पीर भाई हो। मूंखे यादि आहे जॾहिं मौली साहब जन दस्तार कई, पग ॿधई असांजे दरगाह शरीफ़ ते। मौली साहब जन असां खां उमिरि में वॾो हो ऐं असां खां अॻु में हुनजी पग ॿधल बि हुई, आलिम बि हो। पर असां पढ़ी मदरसे खां निकिरी अची पंहिंजे कम खणण लॻासीं। मौली साहब असांजे पग ॿधण खां पोइ वरी जामिया राशिद में दाख़िला वरिती। साल पढ़ियो, साल खां पोइ पग थी। मूंखे उहो ॾिहाड़ो अॼु बि यादि आहे। पेसई सरदार जो कानून आहे, 27 जे ॾिहाड़े जेके बि आलिम पग ॿधंदा आहिनि संदुसि मदरसे जा,
उनखे पाण घुराए दीदार बि कराईंदो आहे, पंहिंजे हथनि सां सनद बि ॾींदो आहे। पाण महिरबानी कंदा आहिनि ऐं उन सनद ते पाण सही पाण कंदो आहे। मूंखे यादि आहे साईं मौलाना इमामदीन साहिबु हुजे, असां बि वियासीं ज़ियारत ते उस्तादनि सां गॾिजी, ऐं जेके नवां शागिर्द आहे तन पग ॿधी उहे बि हलिया, मौलवी साहिबु हलियो। उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में कि 24-25 मौलवी हाजन जी दस्तार हुई। हीअं जो लाइन में बीठा सभु नौजवान छोकिरा, हिकिड़ो मौलवी साहिबु हो जेको वॾी उमिरि जो। पीर साहिब ॾिसी मौलवी साहिब खे चयो, मौलवी साहिबु तव्हांजो नालो? चईं कि भला इमामदीन। हेतिरा ॾिहाड़ा तूं कोन पढ़े छा? चईं मां पढ़ियोसि। बाबा तूं जॾहिं पढ़े त पोइ वरी हाणे असांजे मदरसे में कीअं आहे? उन मरहूम जा लफ़्ज़ यादि आहिनि, अलाह उनखे जन्नत नसीब करे। दुनिया छॾे वियो आहे, प्यार वारा लफ़्ज़ चई, ईअं अखियुनि मां ॻोढ़ा वही पियसि। चईं कि भला मां आलिम हुयुसि, मुंहिंजी पग ॿधल आहे, मूं वटि सनद बि आहे, मूं सालनि जा साल पढ़ायो बि आहे, पर मुंहिंजे दिलि चयो त मां रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में दाख़िला वठी सिकंदरी आलिम थिया। अव्हां जो मुरीद आहियां, दिलि थी चवे त अव्हां खां फैज़ वठां, अव्हां खां सनद वठां। इहो रुगो बहानो बणायो, इल्मु त मूं वटि अॻे ई हुयो, पर रुगो इन बहाने सां त अव्हां जी दुआउनि खां मां मुस्तफ़ीज़ थियां। मां तॾहिं अची मदरसे में साल पढ़ियो आहियां। पीर साहिब जन ॾाढा ख़ुशि थिया, दुआ फरमायूं। मुंहिंजा दोस्तो, इहा बि हिकिड़ी हुनजी मुहबत हुई, जंहिंखे पंहिंजे कामिल मुर्शिद सां मुहबत आहे, उन जा ख़ुदा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां दुआ थो कयां अल्लाह ताला मौलवी साहिब जे पुटनि मां कंहिं न पुट खे अल्लाह से आलिम बनाए। जेको ॿुधायो अथव त पढ़े थो, उन जी लाइ हिमत कयो त पढ़े, आलिम थी पवे, पंहिंजे वालिद साहिब जी मसनद खे संभाले, दीन के कम खे लॻी पवे। रुगो मौलवी साहिब जा पुट न, अव्हां बि पंहिंजी औलाद खे दीनदार बनायो, दीनी मदरसनि में छॾियो। सकरण में साईं क़िबला मुफ्ती साहिब फैज़ मोहम्मद जो मदरसो आहे, अहले सुन्नत जो बहितरीन आलिम आहे। तव्हां पंहिंजा बच्चा पंहिंजे पाड़े जे मदरसे में छॾियो, तव्हांजा बच्चा पढ़ंदा। साईं हज़रत मौलाना नज़ीर अहमद साहिब जमालिया, उनजो मदरसो आहे। ॿिया बि पंहिंजा अहले सुन्नत जमा जा ओड़े पाड़े में खोड़ मदरसा अथव, जिथे बि तव्हांखे सहूलियत मिले, पर पारत हुजेव छॾियो उन मदरसे में जिथे चवनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। उन मदरसे में पंहिंजा बचड़ा छॾियो, उनखे तालीम उते ॾियारायो। इंशा अल्लाह तव्हांजा बच्चा आलिम थी पवंदा। इंशा अल्लाह ताला तव्हांखे दुआ थींदी। महबूब जो इरशाद आहे, जेको पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियारींदो, क़यामत जे ॾिहाड़े उन जे पीउ ऐं माउ खे रब करीम हिकिड़ो ताज पाराईंदो, जंहिं ताज जी रोशनी सिज चंड खां वधीक हूंदी। माण्हू पुछंदा, मुंहिंजा मौला हो जंहिंखे ताज पारायो थी, जंहिंजी रोशनी सिज चंड खां मथे आहे, इहो कहिड़ो नबी आहे? अल्लाह ताला चवंदो नबी न आहे। साईं भला को वली आहे? अल्लाह ताला फरमाईंदो वली बि न आहे। साईं मुंहिंजा मौला भला को आलिम आहे? अल्लाह ताला फरमाईंदो न, आलिम बि न आहे। साईं पोइ नबी बि न आहे, वली बि न आहे, आलिम बि न आहे, पोइ हिनखे ताज पारायो थी जंहिंजी रोशनी सिज चंड खां मथे आहे। रब ताला चवंदो मुंहिंजे महबूब जो गुनहगार उम्मती आहे, ताज इन जे करे पारायो थमांसि जो पंहिंजे बच्चे खे क़ुरान जी तालीम ॾियाराई आहे। जंहिं बच्चे क़ुरान पढ़ियो, उन जे पीउ ऐं माउ खे अहिड़ो नूरानी ताज मिले। अबा जेको पाण ख़ुदि पढ़ंदो तंहिंखे केॾो वॾो इनाम मिलंदो। मां दुआ थो कयां अल्लाह ताला करे तव्हांजी असांजी सभिनि जी औलाद आलिम थी पवे, क़ुरान जा हाफ़िज़ थी पवनि, दीनदार थी पवनि, पंहिंजे बचड़नि खे दीनी तालीम ॾियारियो, पर नमाज़ी बणिजी पओ, अल्लाह पाक जे दरबार में अचो, ख़ुदा ताला खां माफ़ियूं वठो, आइंदा सालिह थी पओ। मां गारंटी सां थो अर्ज़ु कयां, ख़ुदा चवंदो आहे अॻिते तूं तौबा कर, पोयां गुनाह सभु माफ़ फरमाए छॾींदोसि। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे दुआ खां अॻु में तव्हांखे वरी ॿीहर अपील आहे त 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़, हिकिड़ो दफ़ो अलम शरीफ़ पढ़ो त साईं मौलवी साहिब खे वरी ॿीहर ख़तम बख़्शे, दुआ ख़ैर जी घुरूं, उन खां पोइ तव्हांखे इजाज़त हूंदी। वमा तौफ़ीक़ी व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह सय्यदना या इलाहुल आलमीन, पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ही असांजो पढ़ियो क़बूल फरमा। या अल्लाह, हिन कलाम पाक जो सवाब, ख़ैरात जो सवाब, नात ख़ानी जो सवाब, हिन वाइज़ व तक़रीर जो सवाब, मुंहिंजा ख़ालिक़ अकबर ख़ैरात जो सवाब पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में बतौर नज़राना क़बूल फरमा।
हुजूर जे वसीले सां खुलफाए राशिदीन हुजूर अलैहिस्सलाम जे तमाम अहल बैत अतहार जमी अंबिया व रसूल कराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे रूहन के मुहाजिरीन व अंसार जे रूह के ताबईन तबो ताबईन अशरतुल मुबश्शिरीन तरीक़त जे सभिनी बुज़ुर्गन इमामन दरवेशन जे रूहन के बशूदा क़बूल फरमा। या इलाहुल आलमीन ख़ुसूसन महबूब सुब्हानी कुतुब रब्बानी शहबाज ला मकानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु। उनखां बाद में हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अफ़सानी रज़ियल्लाहु तआला मुर्शिदना पीर सैयद मोहम्मद राशिद रज़ियल्लाहु तआला। उनखां बाद में तमाम मशाइख़ बुज़ुर्गन दरवेशन जे रूहन के बशूदा क़बूल फरमा। या अल्लाह इन सभिनी दरवेशन अल्लाह जे बानन जे वसीले सां हिन कलाम पाक जो सवाब सॼी ख़त्म सवाब मरहूम मग़फ़ूर हज़रत मौलाना इमाम दीन साहब जे रूह के बशूदा क़बूल फरमा। या अल्लाह पंहिंजे दरबार में असांजी दुआ मंज़ूर व मक़बूल फरमा। उनखां बाद में जेके भी दुनिया जे तख़्ते ते मुसलमान मोमिन जहान मां मर्द चाहे औरतूं विसाल फरमाए विया आहिनि मुंहिंजा मौला हुज़ूर जी सारी उम्मत जे रूहनि खे बशूदा क़बूल फरमा। या इलाहुल आलमीन इन महफ़िल में जेके भी आया सभिनि जो अचणु क़बूल फरमा। मुंहिंजा ख़ालिक़ बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा, बे औलादनि खे नेक ऐं नरीना साॻिया औलाद अता फरमा, बे मुरादनि खे बामुराद बणा। या अल्लाह बे अदबनि खे अदब नसीब फरमा, बे नमाज़नि खे नमाज़ी बणा। ऐं ख़ालिक़ ऐं मालिक पंहिंजे महबूब जे सदके आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि खां बचाए। मुंहिंजा मौला रस्तनि में हादसनि खां एक्सीडेंटनि खां हर मुसलमान जी हिफ़ाज़त फरमा। ऐं मुंहिंजा ख़ालिक़ असांजे दोस्त मरहूम मग़फ़ूर हज़रत मौलाना इमाम दीन साहब जी औलाद खे नेक ऐं सालिह बणा। उनजे अज़ीज़नि क़रीबनि खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह हिन मस्जिद खे क़यामत ताईं आबाद फरमा, मस्जिद जे आबाद करण वारनि जा घर आबाद फरमा। हिते जेका भी जुमिले जमात आई आहे मौला सभिनी जो अचणु क़बूल फरमा। असांजो कुझु ॿुधो या ॿुधायो आहे सो पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। या अल्लाह जेकॾहिं असां का ख़ता का ग़लती अमदन या सहवन थी हुजे सां माफ़ फरमा। ऐं मुंहिंजा मौला ही ख़ैरात क़बूल फरमा। ऐं इलाहुल आलमीन असांजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सदके असांखे हुज़ूर जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। मुंहिंजा मौला बार बार असांखे बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा, असांखे बार बार मदीने तैयबा जो दीदार नसीब फरमा। या अल्लाह असांजे मुर्शिद करीम खे ख़िज़री हयाती अता फरमा। या अल्लाह उनखे सिहत कामिला अता फरमा। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ ता क़यामत जारी सारी फरमा। पीर सईद सरदार जे दरगाह खे आबाद फरमा। अहले सुन्नत वल जमात जे तमाम उलमा ऐं मशाइख़ जो सायो ता देर असां ते क़ाइम दाइम फरमा। जेके भी असांजे मुल्क में मशाइख़ सुन्नी मशाइख़ आहिनि उन्हनि जूं दरगाहूं आहिनि मौला उनखे आबाद फरमा, उन्हनि खे फैज़ वारो बणा, उन्हनि खे मुंहिंजे महबूब करीम जे दीन जी सच्ची ख़िदमत करणी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह हुन ॻोठ में जेके बीमार हुजनि तन खे शफ़ा अता फरमा। हिन सारे ॻोठ जे मथां रहमत नाज़िल फरमा। मुंहिंजा ख़ालिक़ परे परे खां जमात आई आहे सभिनी जो अचणु क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।